अहम खबर आहे कराची खवासा शेर कनासी प्रेस क्लब ऐं टे तलवार ते एहतजाज बाबति सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो बयान अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। एहतजाज कंदड़नि कानून जी भनकड़ी कई, पुलिस कुछ माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे जिन माण्हुनि कानून जी भनकड़ी कई उन्हनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कानून जी भनकड़ी कंदड़नि खिलाफ़ रंग, नस्ल ऐं मज़हब जे फ़र्क़ बिना कार्रवाई कई वञे। प्रेस क्लब अॻियां सहाफ़ियुनि सां पुलिस जे नारवा सलूक ऐं तशद्दुद जी जांच जो हुकुम ॾिनो आहे। अपडेट ॾेई रहिया आहियूं कराची खां। प्रेस क्लब ऐं टे तलवार ते एहतजाज बाबति सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो बयान। एहतजाज कंदड़नि कानून जी भनकड़ी कई, पुलिस कुछ माण्हू गिरफ़्तार कया। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे अपडेट ॾेई रहिया आहियूं जिन माण्हुनि कानून जी भनकड़ी कई उन्हनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कानून जी भनकड़ी कंदड़नि खिलाफ़ रंग, नस्ल ऐं मज़हब जे फ़र्क़ बिना कार्रवाई कई वञे। प्रेस क्लब अॻियां सहाफ़ियुनि सां पुलिस जे नारवा सलूक ऐं तशद्दुद जी जांच जो हुकुम ॾिनो आहे।